बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हांजे ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां जिथे हुजो ख़ुशि शाद ऐं आबाद हुजो। दोस्तों, अलफ़ लैला सीरीज़ 41 क़िस्तूं तव्हांजे नज़र करे चुका आहियूं। उन सिलसिले जी अॼु 42 क़िस्त नए क़िसे सां तव्हांजे साम्हूं। इहा उमेद त ज़रूरु इंजॉय कंदा, पसंदि ईंदी। दोस्तों, ॻाल्हि था कनि त ख़लीफ़े हारून रशीद खां बि चङो टाइम अॻु बगदाद ते हिकिड़ो बादशाह हुकूमत कंदो हो। बगदाद ते हिकिड़ो बादशाह हुकूमत कंदो हो जंहिंजो नालो हो उमर बिन नैमान। नैमान पीउ जो नालो हुयुसि, उमर पंहिंजो नालो हो। उन बादशाह जो शुमार दुनिया जे ज़बरदस्त शहनशाहनि में थींदो हो। उन दौर जूं हुकूमतूं कसरा, कैसर, उहे ॿई बि हिन खां लहराईंदी हुयूं। को बि मुल्क हिन सां जंग में बराबरी जी दावा न करे सघंदो। जेॾी महिल कावड़ में ईंदो हो, गुस्से में ईंदो हो, त ईअं सम्झो त ॼण मुंहं मां बाहि निकिरंदी हुअसि। चारई पासा हिन जी हुकूमत हुई ऐं सॼी रयत हिन जी फरमान बरदारी। हिन जा हुकुम सभिनी शहरनि ते हलनि पिया। हिन जूं फ़ौजूं परे परे ताईं हिन जूं फ़ौजूं जेके हुयूं से गश्त कनि पियूं। ओभर ओलह उन दौर में हिंद, सिंध, चीन, अरब खे तरह हिजाज़ सरींदा हुआ, यमन, उन्हनि ताईं बि हिन जो ईअं सम्झ त धाको हुयो। हर मुल्क में हिन जा एलची छॾियल हुया जेके उतां जा हाल अहवाल ख़बरूं हाणे हिन खे ॾींदा हुआ। इंसाफ़ वारो बादशाह हो, माण्हुनि सां इंसाफ़ कंदो हो। मुल्क में अमन अमान हुयो, इंसाफ़ जो करे पियो त अमन अमान हुयो। ऐं माण्हू हिन जी वॾी उमिरि जे लाइ दुआऊं घुरंदा हुआ। माण्हू हिन जी वॾी उमिरि लाइ दुआऊं घुरंदा हुआ। रहे त हिन मां राज़ी। उन बादशाह खे औलाद में हुयो हिकिड़ो पुटु, शरकान नालो हुयुसि। शरकान हिकिड़ो पुटु हुयुसि औलाद में। मुहांडनि में हू बहू पंहिंजे पीउ जहिड़ो, दिलेर बि पीउ जहिड़ो। उन जे करे हिन जे पीउ जी, छो जो अकेलो औलाद हुयुसि, त पीउ जी बि हिन सां घणी मुहबत हूंदी हुई, सिक हूंदी हुई। ॾाढो पीउ हिन जो ख़्यालु कंदो हो। ऐं पीउ हिन खे पंहिंजो वली अहद मुक़ररु करे छॾियो, जाइ नशीन पंहिंजे हयातीअ में हिन खे मुक़ररु करे छॾियो। ॿियो औलाद जो कोन हुयुसि। आख़िर शिरकान जेको हिन जो पुटु हुयो, अची 20 सालनि जो नौजवान थियो। सभु बादशाहनि वारियूं ख़ूबियूं हुन में, इल्मु, अकुल, बहादुरी, सभु ख़ूबियूं। हे बादशाह जेको हुयो, हिन बादशाह खे 4 ज़ालूं, पर सवाइ शरकान जे ॿियो को औलाद हिन खे कोन हो। हिकिड़ी घर वारी मां शरकान पैदा थियुसि, 3 ज़ालूं, उन्हनि मां हिन खे औलाद कोन थियो। उन हिकिड़ीअ मां रुॻो इहो हिकिड़ो थियुसि। बादशाह हूंदा हुआ, उन दौर में बानियूं थींदियूं हुयूं। 360 बानियूं हुअसि, 360 बानियूं। हर क़ौम मां हिन वटि बानी। उन दौर जे हिसाब सां हर क़ौम मां, हर मुल्क जे हिसाब सां हिन वटि बानी। ऐं हर हिकु बानीअ लाइ हिन अलॻि अलॻि महल ठारायो। ऐं उहे सभु महल, वॾो जेको शाही महल हुयो, उन जे अंदरि हुया।
यानी महल बि हिन जा हुया 360। हर महल में हिकु हिकु कनीज़ रहंदी, बानी रहंदी। मतिलबु हिन जी ॾाढी सुकून जी ज़िंदगी गुज़रे पई, अयाशीअ जी ज़िंदगी गुज़रे पई। धाको वेठल हुयुसि, दबदबो हुयुसि, उन जे करे अमुन हर शइ हुई, माना सुकून सां हिन जी ज़िंदगी गुज़रे पई। पुट बची जवान थियुसि, पुट जी भर को नेकी करे पियो। कुझु मुल्कनि ते इन पंहिंजे पुट खे फ़ौज जो सिपाह सालार करे मोकिलियो, उतां हिन जो पुटु फतेह करे आयो। हाणे अञा वधीक ॼण हिन जे पुट जी नेकी हले पई। वक़्तु गुज़रियो, अलाह साईं जी कुदरत, 360 बानियूं हुअसि, 4 घर वारियूं हुअसि। पुटु 20 सालनि जो जवान अची थियुसि। हिकिड़ी बानी हिन खे ॿुधायो त मूंखे पेट थियो आहे। हिकिड़ी बानी ॿुधायुसि, पुटु 20 सालनि जो थियुसि, हिकिड़ी बानी ॿुधायुसि त मूंखे उमेद वारी आहे। बादशाह खे जो ख़बर पई, बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, ॾाढो ख़ुशि थियो। औलाद त हुयुसि पर हिकिड़ो पुटु हुयुसि। भले खणी बानी हुई पर सॾिबो त हिन जो। ॾाढो ख़ुशि थियो, दुआ पियो घुरे त अलाह साईं मूंखे इहो बि जेकर पुटु ॾे, इहो बि जेकर मूंखे पुटु ॾे। हाणे बादशाह उन बानीअ जो तमामु घणो ख़्यालु करणु लॻो, उन बानीअ जो तमामु घणो ख़्यालु करणु लॻो बादशाह। उन जे आराम आसाइश हर क़िस्म जो बादशाह ख़्यालु रखणु लॻो। तोहफ़ा सूखड़ियूं मतिलबु नवाज़िशूं हुन ते करणु लॻो। सॼे महल में ख़बर पई, हलंदे हलंदे वञी शिरकान खे बि ख़बर पई, बादशाह जे पुट खे, त बादशाह खे जी बानी आहे उनखे उमेदवारी थी आहे। सभु ख़ुशि थिया सवाइ हिन जे। हिन खे थोरो दिलि में वञी थियो त अॻ में त अकेलो वारस मां हुउसि बाबे जे सॼी बादशाहीअ जो। हाणे जॾहिं मां पुटु थो थिएसि त माना उहो बि हिसेदार थींदो। थी सघे थो बाबो बादशाह हुआ, अलाह अञा हयाती ॾिएसि, तेसि ताईं हो बची जवान थिए, बाबो कंहिं ॻाल्हि ते मूं तां ॾमिरजी पए ऐं बाबो हुनखे पंहिंजो जाइनशीन मुक़ररु करे छॾे। बादशाह में इहे शयूं थींदियूं। पोइ उन जे करे बादशाह भाउ खे मारींदो हो, पीउ पुट खे मारींदो हो, पुटु पीउ खे मारींदो हो, इन कुर्सीअ जे बादशाहीअ जे लालच में। त शिरकान खे ॼण थोरो सभ खे ख़ुशी थी, रयत ख़ुशि थी, सवाइ शिरकान खे। त हाणे ईअं सम्झो हुकूमत में ॼण मुंहिंजो हिकिड़ो रक़ीब अची वियो। दिलि में चई त जेकॾहिं हिन खे पुटु ॼाओ न त मुंहिंजो बि वाइदो आहे त कंहिं न कंहिं नमूने सां मां हिन खे माराए छॾींदुसि। दिलि में इरादो कई, कंहिं सां ॻाल्हि न पियो करे, दिलि में इरादो कई त जेकॾहिं हिन खे पुटु ॼाओ न त मां हुनखे माराईंदुसि। कनीज़ जेका हुई आहे, जंहिंखे उमेदवारी थी, यूनान मुल्क सां वास्तो हो, हुनजो यूनानी कनीज़ हुई। उतां जो बादशाह जेको हुयो उन इहा हिन उमर बिन नौमान खे तोहफ़ो करे ॾिनी। उन बानीअ जो नालो हो सफिया। हिन जूं जेके बि 360 बानियूं हुयूं उन्हनि में सभिनी खां सुहिणी वरी इहा आहे। वसब, किरदार, इख़लाक़, मतिलबु उन हिसाब सां हया ॼण सुहिणी बि हुई। तॾहिं वरी रब नवाज़ छॾियो। पोइ हूअ बि चवंदी हुई बादशाह खे त बादशाह मां बि अलाह खां रोई दुआ घुरंदी आहियां त जेकर रब तोखे मुंहिंजे पेटां पुटु ॾे त मां उन जी तरबियत अहिड़ी कयां जो तूं पाण राज़ी थी वञी। पोइ हुनजे दुआन रंग लाथो, हुनखे उमेदवारी थी वई। ॾींहं गुज़रंदा रहिया।
ॾींहं गुज़रंदा रहिया तव्हां त साईं अची टाइम पूरो थियो। हाणे बानियूं हिन जे मथां मुक़ररु थियूं, दायूं हिन जे मथां मुक़ररु थियूं। बाबा हाणे हिन जो ख़्यालु कयो। आख़िर उहा महिल थी शिरकान खे बि ॻणती हुई त जेकॾहिं तो पुटु ॼमेसि त उनखे मां माराईंदुसि। दिलि में इहो सोचे रखियो। उन जे करे पंहिंजो हिकिड़ो माण्हू हुन उते महल में छॾे ॾिनो हो त तूं बि इन महिल हिते हुजजांइ, जेको ॿारु ॼमे त अची मूंखे इतला ॾिजांइ। डिलीवरी थी सफ़िया खे धीअ ॼाई, ॾिठनि धीअ ॼाई, ॾाढी सुहिणी माउ सुहिणी हुअसि। माउ ते वई ॾाढी सुहिणी, रंग जी चिटी। अबा मुबारक हुजे, मुबारक हुजे बादशाह खे धीअ ॼाई। सॼी महल में ख़बर पई, बादशाह खे ख़बर पई। बादशाह ख़ुशि थियो, औलाद हुयुसि ई कोन, हिकिड़ो पुटु हुयुसि। हाणे एतिरे टाइम खां पोइ वरी भला धीअ ॼाई त बि बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। शिरकान खे बि पंहिंजे वाठे वञी ख़बर ॿुधाई त धीअ ॼाई अथसि। हिन जो ॿुधो ॾाढो ख़ुशि थियो। चई हल सुठो जो खून खां बची वियुसि, न त इनखे त मारायां हा मां। इहो पुटु ॼमेसि हा त मुंहिंजो कसम खयलो, दिलि में चई, हुन सां ॻाल्हि कान कई त मां हिनखे मारायां हा। अञा घड़ी मस गुज़री त उहा जेका कनीज़ सफ़िया हुई, जंहिं डिलीवरी कई, जंहिंखे धीअ ॼाई, उन दाइन खे चयो त तर्स तकड़ न कयो। हाणे इहा मुबारक आई आहे, सभिनी खे ख़बर पइजी वई। मां सम्झां थो मुंहिंजे पेट में अञा का शइ आहे, मुंहिंजे पेट में अञा का शइ आहे। दायूं वरी वेही रहियूं हेॾां होॾां। दाइन खे महसूसु थियो त ॿारु आहे। अबा रब जी कुदरत, ॿियो ॿारु ॼायोसि, उहो पुटु ॼायोसि। माना जाड़ा ॿार, हिकिड़ी धीअ ॿियो पुटु। पर पहिरियों धीअ जो ऐलान थी वियो। ॾिठुनि उहो बि सुहिणो, पर ॻाढ़ो गुलाब वांगुरु। सफ़िया ॾिठो पाण, नौकर चाकर जेके हुते हुआ, जेके हुते माण्हू बीठा, सभु ॾाढा ख़ुशि थिया। ॾाढियूं महल में ख़ुशियूं थी वयूं। हाणे ॿियनि कनीज़ुनि खे जो ख़बर पई त भला असांखे थिए कोन थो, हिनखे जाड़ा ॿार ॼावा आहे। हाणे त बादशाह जो सॼो आर हिन ते थींदो। साड़ में सड़ी वई। पर बादशाह खे जो ख़बर पई, बादशाह त ॾाढो ख़ुशि थियो। औलाद जो सिकायल भणा चङे टाइम खां पोइ थियो ऐं छा वरी जाड़ा। आयो, पुट खे बि ॾिठई, धीउ खे बि ॾिठई। महल में ख़ुशियूं थी वयूं, ॻाइण वॼाइण थी विया। बादशाह साईं हुननि जी ख़िदमत लाइ दायूं ऐं नौकिराणियूं मुक़ररु कयूं। बाक़ाइदे ॿार जो जीअं संभाल थींदी आहे, थञ पियाइण लाइ हेॾां होॾां, मतिलबु बादशाह मुक़ररु कया। बगदाद जे माण्हुनि खे ख़बर पई त बादशाह खे हेॾे टाइम खां पोइ जाड़ा ॿार ॼावा आहिनि। उन्हनि बि बाक़ाइदे शहर खे सजायो। ॾाढियूं शहर में ख़ुशियूं थियूं। माण्हू आया, अमीर वज़ीर सौदागर जेके हुआ त शहर जा मौजूदु माण्हू बादशाह खे अची मुबारकूं ॾिननि। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, सभिनी खे पोशाकूं अता कई। ग़रीब गुरबे खे बादशाह इनामनि सां ड्राए कई। हेॾां शिरकान जेको हुयो, उन जो ॿुधो त धीअ ॼाई अथसि, त उहो आसिरो पले वियो हलियो शिकार ते। उनखे पोयां जी ख़बर ई न हुई। वेंदो हुयो शिकार ते त ॾींहंनि जा ॾींहं गुम। ॾींहंनि जा ॾींहं गुम, उनखे ख़बर न रही। हेॾां हे जेके ॿारड़ा हुआ, हिननि जी परवरिश थींदी हली। तां की ॿार 4 सालनि जा थिया। 4 सालनि जा ॿारड़ा थिया। बादशाह हुकुम कयो त हिननि जी तइलीम ऐं तरबियत जो बंदोबस्तु कयो।
हाणे सम्झ भरिया थिया आहिनि, हाणे हिननि खे तइलीम ॾियो। हाणे त हिननि जे लाइ उस्ताद मुक़ररु थी विया जेके हिननि खे तइलीम पिया ॾींदा। शिरकान खे ख़बर न रही हो, उन महिलनि में ई कोन वेंदो हो, उनखे ख़बर ई न रही। हिकिड़े ॾींहुं बादशाह उमर बिन नहमान पंहिंजे दरबार में वेठो हुजे त हिकिड़ो अमीर अॻियां अची ऐं सलाम करे चई त साईं रूम जे बादशाह जो एलची आयो आहे, रूम जे बादशाह जो एलची आयो आहे। कस्तनतीनिया तॾहिं हूंदी, कस्तनतीनिया जो मालिक आहे ऐं इजाज़त थो घुरे त तव्हांजे जी हाज़िरी करे। जेकॾहिं इजाज़त ॾियो त असां अंदरि अचणु ॾियूंसि, जेकॾहिं तव्हांजो राज़ न आहे त असां हुनखे मोटाए छॾियूं। बादशाह इंसाफ़ पसंदि हुयो। बादशाह त हाणे आयो आहे परदेसी, ॿिए बादशाह जो एलची, बादशाह इजाज़त ॾिनी त हिनखे वठी। एलची आयो, रूम जे बादशाह जो एलची आयो, अची बादशाह जे अॻियां सलाम कई। बादशाह हिन खां पुछियो, ॾे ख़बर कीअं अचणु थियो आहे? हुन चयोसि, ए अज़ीम बादशाह, ताक़त वारा बादशाह, मूंखे अफ़रीदून बादशाह जेको आहे रूम जो, ईसाई फ़ौज जो मालिक आहे, कस्तनतीनिया में रहे थो, उन मूंखे मोकिलियो आहे तव्हांजे ख़िदमत में। असांजो बादशाह अॼु हिकु ज़ालिम बेरहम बादशाह सां जंग पियो थो करे, मुक़ाबिलो पियो थो करे। उन जंग जो सबबु इहो आहे जो पुराणे ज़माने में अरब जो हिकिड़ो बादशाह हुयो, उनखे सिकंदर बादशाह जे ज़माने जो हिकिड़ो ख़ज़ानो मिलियो हो। सिकंदर बादशाह जे दौर जो हिकिड़ो ख़ज़ानो मिलियो, वॾो हुनखे माल दौलत उन में हथु आयो। पर उन में अजीब ॻाल्हि इहा हुई जो हुनखे हिकिड़ा 3 गोल हीरा मिलिया उन ख़ज़ाने में, जेके उठ पखीअ जे बेदे जेतिरा हुया, माना वॾा हुआ। पर सफ़ा अच्छा, जेके जंहिंजो को मिसाल नथो ॾेई सघिजे। उन हिकु हिकु बेद जेको मोती हुयो बेदे जेतिरो, उन्हनि जे मथां यूनानी ज़बान में जादू जा नक्श छपियल आहे, जादूअ जा नक्श लिखियल हुया उन्हनि मोतियुनि ते, पर यूनानी ज़बान में। उन जो नक्शनि जे करे उन में इहो असरु अची वियो जो जेकॾहिं उहो मोती कंहिं ॿार जे ॻिचीअ में पाइजे त जेसि ताईं ॿार जे ॻिचीअ में हूंदो त ॿार खे उहा का तकलीफ़ न पइजंदी, न रोअंदो न बीमार थींदो। जॾहिं उन बादशाह खे जो न इहा ख़बर पई त हिन मोतियुनि में हे तासीर आहे, त उन अरब बादशाह असांजे बादशाह खे उन मां कुझु अजीब शयूं ऐं माल तोहफ़े तौरु मोकिलियो, ऐं उन में उहे 3 हीरा जेके लधा मोती, उहे 3 बि मोकिले। उन अरब बादशाह पोइ सामुंडी सफ़र हुयो, हुन 2 जहाज़ तयारु कराया। हिक में हिकु जहाज़ सॼो रुॻो उन माल मिल्कियत उन सामान जो, ऐं ॿिए जहाज़ में पंहिंजा सिपाही, त मता सामुंडी धाड़ेल अचनि, फोरू अचनि त उन्हनि खां उनजो बचाव कनि।
ऐं हुनखे इहा बि पक हुई त मुंहिंजे जहाज़नि खे केरु कोन पकड़ींदो, कंहिं धाड़ेल में ताक़त कान्हे जो मुंहिंजे जहाज़नि जो अॻु वठे, छो जो अरब जे बादशाह जो सामान हुयो। ऐं वञे वरी कस्तंतीनिया पियो, वञे बि कस्तंतीनिया पियो। कस्तंतीनिया जो बि नालो आहे त हुनखे इहा ई खुट हुई त खुटको कोन हुअसि त का फुरबुर बि थींदी हिन जहाज़नि खां, छो जो इन पाणीअ जे किनारनि सां जेके बि ॻोठ हुया उहे उन अरब बादशाह जी रयत जा। साईं जॾहिं हुन जा जहाज़ हलिया, सफ़र कंदा 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 असांजे मुल्क जे वेझो अची जेॾी महिल पहुता, असांजे हदुनि में जेॾी महिल अची पहुता त उते जेको जंहिंसां हिन महिल असांजो बादशाह जंग करे थो पियो, उन बादशाह जे मुल्क जा धाड़ेल हुया, उन्हनि अची जहाज़नि ते हमिलो कयो। जेके तोहफ़ा तवाइफ़ हुया, सूखड़ियूं पाकड़ियूं हुयूं, इहे मोती हुया, टई मोती जेके क़ीमती मोती अजीब मोती हुया, उहे सभु फुरियनि। ऐं जेके ॿिए जहाज़ में सिपाही हुया सभिनी खे क़तलु कयो। जॾहिं असांजे बादशाह खे ख़बर पई, रूम जे बादशाह खे ख़बर पई त अरब जे बादशाह मूं ॾे सूखड़ी करे मोकिलिया अजीब अजीब शयूं हुयूं, उहे असांजे ई हद में फुरतियूं आहिनि, माण्हू आहिनि, त असांजे बादशाह पहिरियों त हुनखे न्यापो कयो त इहे फोरू बि पेश कयो, सामान पेश कयो। उन खां पोइ बादशाह हिकिड़ो लश्कर मोकिलियो, पर हुननि असांजे लश्कर खे शिकस्त ॾिनी। उन खां पोइ बादशाह वरी ॿियो उन खां डबल लश्कर मोकिलियो, पर उन्हनि असांजे उन लश्कर खे बि भॼाए छॾियो। उन ते बादशाह खे ॾाढी कावड़ आई असांजे बादशाह खे, ऐं असांजे बादशाह कसम खयूं त हाणे मां तेसि ताईं न मोटंदुसि जेसि ताईं इन बादशाह जे मुल्क खे तबाह न कयां, तेसि ताईं न मोटंदुसि। ऐं मूंखे हेॾे तॾहिं तव्हां ॾे मोकिलियो अथई, मूंखे तव्हां ॾे तॾहिं मोकिलियो अथई त असांजी मदद कयो पंहिंजे फ़ौज सां। पंहिंजी फ़ौज ॾियो, असांजी मदद कयो। बादशाह सलामत जे सूखड़ियूं तव्हां ॾे ॾिनियूं आहिनि ऐं दरख़्वास्त बि कई अथई त असांजो अर्ज़ु अघायो, असांजी मदद कयो। बादशाह हुन खां सूखड़ियूं वरितियूं, क़बूल कयूं। जेको एलची आयो, बादशाह हुनखे इज़त एतिराम सां चई त हिनखे रहायो, हिनजे रहण जो बंदोबस्तु कयूं। बादशाह दरबार घुराई, पंहिंजा ख़ासि वज़ीर बादशाह घुराया। उन्हनि जे अॻियां बादशाह इहो मसइलो पेश कयो त रूम जे बादशाह असांखां मदद घुरी आहे, हाणे तव्हां सलाह ॾियो त छा कयूं। कंहिं वज़ीर कहिड़ी सलाह ॾिनी, कंहिं कहिड़ी सलाह ॾिनी। हिकिड़ो वज़ीर जेको ॾाढो पोढ़ो हुयो, दंदान नालो हुयुसि, दंदान, पोढ़ो वज़ीर हो बादशाह जो। उहो उथियो बादशाह उमर बिन नहमान जे अॻियां झुकी सलाम करे, चई बादशाह सलामत, जान जी सलामती हुजे त मां अर्ज़ु कयां। बादशाह चइसा चयो। चई बादशाह सलामत, इन खां बहितर का ॻाल्हि न आहे त हिकिड़ो वॾो लश्कर तयारु कजे ऐं पंहिंजो पुटु तव्हांजो जेको आहे दिलेर बि आहे, हल्कियूं फुल्कियूं अड़ियूं जंगियुनि ते वियो बि आहे, उन खे तव्हां सिपह सालार बणायो पंहिंजे फ़ौज जो, ऐं असां बि सभु ग़ुलामीअ में उन सां गॾु हूंदासीं। हिकु त तो हुन खां तोहफ़ा वरिता, क़बूल कया थी, माना हाणे ॼण ईअं सम्झो तो ते हुनजो कर्ज़ु थियो। ॿियो, जेकॾहिं असांजी फ़ौज वञी उते विढ़ंदी
ईअं सम्झो अलाह कंदो खटींदासीं त असांजो नालो थींदो, फतह तुंहिंजी थींदी ऐं सॼी दुनिया में धाको वरी बि तुंहिंजो थींदो। जेॾी महिल ॿियनि मुल्कनि खे ख़बर पवंदी उहे मुल्क बि तव्हां खां लहराईंदा, तव्हां सां अञा दोस्ती जो हथु वधाईंदा। बादशाह खे ॻाल्हि इहा मिली पसंदि आई कि तूं सही थो चए। बादशाह वज़ीर खे पोशाक अता कई जे तो जहिड़नि माण्हुनि खां मशवरो वठणु बादशाह जे लाइ लाज़मी आहे। हाणे तूं बि इन लश्कर सां वञ, फ़ौज जे सिपह सालार मां पंहिंजे पुट खे थो कयां, तूं बि वञ। बादशाह हुकुम कयो त शरकान खे हाज़ुर कयो। शरकान हाज़ुर थियो, अची पीउ जे अॻियां झुकी सलाम कई। बादशाह उनखे सॼो किसो करे ॿुधायो त रूम जे बादशाह असांखां मदद घुरी आहे, मां हिते वज़ीरनि सां सलाह कई आहे, हाणे असांजी राय हीअ बीठी आहे, सो मां बि इन राय ते बीठो आहियां त असां पंहिंजी फ़ौज मोकिलियो, पर तोखे सिपह सालार करे मोकिलियो। पर इहो आहे त हे वज़ीर तोसां गॾु मोकिलियईं थो, सलाह सवाब हिन खां वठी, हे जेका राय ॾेई उन राय ते कोशिशि कजांइ त हिन जी राय जी मुखालफ़त न कजांइ। लश्कर तयारु कराए, ॾह हज़ार चूंड लश्कर मां सिपाही गॾु, चूंड लड़ाईअ जो मुकमिल सामान। शिरकान खे आर्डर मिली वियो, उथियो वञी बादशाही लश्कर मां 10,000 चूंड सिपाही कढे। उहे चूंडे उन्हनि खे चई त तव्हांखे 3 ॾींहं मोहलत ॾियां थो, वञी तयारी कयो, घरां थी अचो हेॾां होॾां पंहिंजी वञी तयारी कयो। सिपाही निकिता, विया, तयारी में लॻी विया। शिरकान वरी आयो असले खाने में जिथे हथियार ठहनि पिया, जंहिं जंहिं हथियार जी ज़रूरत हुई उहो खईं, जेके न हुया उन्हनि जे ठाहिण जो हुकुम ॾिनई। वरी इस्तबल में आयो, उतां जी घोड़नि जी चूंड कई, घोड़ा चूंडियईं। आख़िर 3 ॾींहंनि खां पोइ 10,000 चूंड सिपाहियुनि सां, हथियारनि पहवारनि सां लेस थी शिरकान जी अॻुवाणीअ में इहो अज़ीम लश्कर बगदाद खां ॿाहिरि निकितो। बादशाह पंहिंजे पुट खे रुख़सत करण जे लाइ शहर खां ॿाहिरि निकिरी आयो। पुट खे हिदायतूं ॾिनई। उन खां पोइ वज़ीर जेको हिन सां गॾे मोकिलियईं, उन वज़ीर खे चयईं त मां पंहिंजे पुट जो लश्कर तुंहिंजे हवाले थो कयां, पंहिंजे तजुर्बे ज़रिए मुंहिंजे पुट खे मशवरा ॾिजां। हुन भा कई। बादशाह वरी पंहिंजे पुट खे चयो त वज़ीर सां मशवरो ज़रूरु कजांइ हिन सां। चयईं हा बाबा। प्रिंस हिन खां मोकिलाए शहर वापसि थियो। शिरकान उते बीही चयईं त भाउ हाणे लश्कर जो जाइज़ो वठो त लश्कर केतिरो आहे। ॾिठुनि त लश्कर बराबरि 10,000 सुवार लश्कर में विया। शहज़ादो घोड़े ते सुवार हुजे, पासे में घोड़े ते वज़ीर हुजे, वॾो झंडो हुजेसि उन मुल्क जो, ऐं उहो उतां रूम जो जेको एलची हुजे उहो बि हिननि सां गॾु हुजे। निकिरी पिया, हल हलां तव्हां त ॾींहुं पूरो थियो, राति थी, तरसिया, आराम कयनि, राति गुज़ारियनि। वरी ॿिए ॾींहं ते सिजु निकितो, वरी हलिया सफ़र ते। ईअं 20 ॾींहं हिननि सफ़र कयो, 20 ॾींहं। एलची हिननि सां गॾु हो रूम जो, उहो हिननि खे रस्तो ॿुधाईंदो पियो हले।
21 ॾींहं अची हिकिड़े वादीअ में पहुता। हेॾां बि जबल, हेॾां बि जबल, हिकिड़ी वॾी वादी हुजे, उन वादी में पहुता, डिघी वादी हुजे, ॾाढा वण हुजनि उन में, सावक हुजे। राति जो अची उते पहुता। इते शरकान हुकुम कयो त हाणे 21 ॾींहं हलियाऊं, हीअ जॻह बि सुठी थी नज़र अचे, तंहिंजे करे 3 ॾींहं हिते आराम कंदासीं, थकु बकु भञूं। तंबू बंबू लॻी विया, तंबू बंबू लॻी विया, खाइण पीअण जो सामान हर को तयारनि में थी वियो। हे वरी घोड़े ते चढ़ी पंहिंजे लश्कर जो हिन जाइज़ो पे वरितो। हाणे इतां उहो दुश्मन मुल्क हाणे वेझो हुयो, शुरूआत हितां पई थिए, हद उन जी हितां पई शुरू थिए। हिननि सभिनी खे उते छॾे हे पाण ई थोरो अॻिते निकितो, राति जो वक़्तु हुजे, पाण थोरो अॻिते निकितो। हलंदो हले तव्हां त राति जो 4थों पहर ॼण हिकिड़ो पहर राति जो गुज़री वियो। हे बि थकिजी पियो, निंड पई हिनखे अचे, पर निंड बि अहिड़ी पई अचेसि जो घोड़े खे बि हेॾे होॾे न पियो करे सघे। हिनखे घोड़े ते सुम्हण जी आदत हूंदी। हिन वॾो बसु कयो, हिनखे जो निंड सफ़ा, हिनखे निंड घेरो करे वई। हे खणी घोड़े जे पुठीअ ते लेटी पियो, घोड़े जे पुठी ते लेटी पियो। घोड़ो हले पियो, घोड़ो हले पियो, तव्हां त आधी राति थी वई। वणनि जो हिकिड़ो घाटो झुगटो हुजे, घोड़ो अची उते पहुतो, हिन जूं अखियूं बंदि, निंड हुजे। कुझु टाइम खां पोइ ये सुजाग थियो, उथियो, घोड़े ते ई वेठो, ॾिसे चारई पासा रुॻो वण ई वण, चांड्रो की हुजे। अरे मां किथे निकिरी आयो आहियां, पंहिंजे लश्कर खां बि परे किथे निकिरी आयो आहियां। आधी राति लश्कर खां परे, दिलेर त पंहिंजी जाइ ते, पर जंग हुयो, दुश्मन मुल्क वेझो, थोरो हिते डपु थिएसि पियो, इंसानी फितरत थोरो डपु थिएसि। निज़ारो भलो हो, पर हाणे इहो आहे त आधी राति पंहिंजे लश्कर खां बि टपी आयो, दुश्मन जी सरहद बि उते, जंगली जानवर बि। ईअं ओचितो हिन जे कन ते ईअं टहक जो आवाज़ु आयो, टहक जो आवाज़ु आयो। हिन सम्झो निंड में अलाए छा, वरी ईअं हेॾे होॾे अखियूं माइटियईं, घड़ी गुज़री, वरी टहक जो आवाज़ु। चई त न निंड में न आहियां, या का हक़ीक़त, पर हिते टहक जो आवाज़ु। लथो घोड़े तां, छा कंहिंजे घोड़े खे हिकिड़े वण सां ॿधई, घोड़े खे वण सां ॿधई। घोड़े खे वण सां ॿधी जिॾां टहक पियो अचे, हे उन पासे ॾे हलियो। थोरो अॻिते हलियो, ॾिसे त दरिया जे किनारे ते हिकिड़ी औरत वेठी आहे। राति चांड्रो की हुई, महसूसु कई त हिकिड़ी औरत वेठी आहे। इहो टहक ऐं उनजो ॻाल्हाइणु उनजो पियो अचे। आधी राति जो औरत दरिया जे किनारे ते वेठी आहे। कि थोरो अॻिते थियो त वञा हिन औरत ॾे, त इहा औरत जो छा राज़ आहे। आधी राति जो दरिया जे किनारे ते वेठी आहे, अकेली। हाणे हिन औरत जी छा हक़ीक़त ई, इंशाअल्लाह इहो बक़ाया सुभाणे।